कंडियारो में पुलिस पारां ॾोहारे ने जुआरियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे केतिराई शकी गिरफ़्तार कया विया। इन सिलसिले में SHO कंडियारो अली अकबर खोखर पुलिस नफ़री साण करे शहर जे शाही बाज़ार, चमन बाज़ार, सराफा बाज़ार, अस्पताल रोड, बाबन शाह चौक समेत लिंक रोड ऐं होटलनि ते कार्रवाइयूं करे केतिरनि ई शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो। इन सिलसिले में SHO अली अकबर खोखर जो चवणु हो त SSP नौशर फ़िरोज़ जे हुकुम ते मंशात फ़िरोज़ ॾोहारियुनि ऐं जुआरियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। कंहिं बि ॾोहारी या मंशात फ़िरोज़ खे बख़्श न कयो वेंदो। SHO जो चवणु हो त को बि होटल वारो ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि खे होटल ते वेहण न ॾिए। मंशात फ़िरोज़ इंसानी जानियुनि जा दुश्मन आहिनि जेके मंशियात विकिरो करे इंसानी जानियुनि सां खेॾनि था। होॾां SHO जी अहिड़ियुनि कार्रवाइयुनि बाबति शहरनि सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि जो चवणु आहे त SHO अली अकबर खोखर बहितरीनु ऑफिसर आहे जंहिं कंडियारो में अमन अमान जी सूरत हाल खे बेहतर बणायो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।